डॉक्टर नबी बख्श खान बलोच तमा ॿुधो हूंदो। हू फरमाए थो अञा मुंहिंजी नंढड़ी उमिरि आहे बिल्कुलु ॿोली जो हिकिड़ो के ॿाहिरि मुल्क जे अंदरि हर कंहिंजी ॿोली आहे उन जे एतबार सां इशार जे एतबार सां मां बि हितां वयुमि मूंखे हुकूमत जे तहत मोकिलियो वियो फारान कंट्री जे अंदरि। जंहिं वक़्तु मां उते पहुतुमि ॾिसां थो त हिकिड़ो शख़्स आहे उनजी गाॾी जे मथां पीर साईं जी तस्वीर मौजूदु आहे। असांजी रहाइश कंहिं ॿिए मक़ाम ते हुई। ड्राइवर खे मूं चयो हिन गाॾी जे पोयां हल। असां वियासीं उहा जॻह नज़र ते गौर फ़िक्र करे उहा यादि कईसीं। ड्राइवर खे चई इहा जॻह यादि रखजांइ रस्तो यादि रखिजो। जंहिं वक़्तु असां फारिग थींदासीं ॿोली जी इशाद कंदासीं ॿोली जे बारे में असां ॿुधाईंदासीं त पोइ वापसि पंहिंजे उतां वापसि थियासीं। ॿोली जो मुक़ाबिलो थियो सभु कुझु थियो। उतां फारिग थी करे ड्राइवर चयो त होटल फिलाणी जॻह ते आहे पाण उन तरफ़ हलूं था। नबी बख्श खान बलोच चयो न बल्कि जंहिं मक़ाम तां पाण वापसि आयासीं जंहिं शख़्स खे ॾिसी आयासीं उन जे घर हलणो आहे। डॉक्टर नबी बख्श खान बलोच चवे थो मुंहिंजी जवानी आहे बिल्कुलु नंढड़ी उमिरि आहे अञा एतिरो वॾो न आहे यानी की सम्झ आहे ईअं बि न बिल्कुलु नंढड़ो ॿारु जवानी जो आलम आहे। असां उनजे तरफ़ वियासीं उनजे घर ते पहुतासीं। वॾो हुयो अमीर न को असांखे सुञाणे न कंहिंसां असांजो वास्तो हुजे। पोइ जेको हुते गार्ड वेठो हुनखे इलाज मिलंदो कयोसीं दवा असांखे चट फलाणे माण्हू सां मिलणो आहे। पैगाम पहुचायो वियो पाकिस्तानी केरु शख़्स आयो आहे मिलणु चाहे थो। हुन चयो त पाकिस्तान सां मुंहिंजो कंहिंजो वास्तो ई न आहे मूंखे केरु सुञाणे नथो मां कंहिंखे नथो सुञाणियां त मां हुन सां कीअं मिलां। बहरहाल इलाज मिलंदो करे असां अंदरि कंहिं तरह सां दाख़िल थियासीं। त अंदरि जे वक़्तु दाख़िल थियासीं त मां इहा ॻाल्हि पई कई त हीअ जेकी तस्वीर लॻल आहे गाॾी जे मथां उहा कंहिं शख़्स जी आहे ऐं किथां आई तव्हां वटि। त एतिरे जे अंदरि मुंहिंजो आवाज़ु उन अंदरां शख़्स ॿुधो उहो भॼंदो आयो ऐं अदब ऐं एतिराम करे वरी ख़िदमत करे मूंखे अंदरि विहारियो ख़िदमत कई पुछा कई त हीअ शख़्स केरु आहे तस्वीर किथां आंदी। उन उतां वारो जेको शख़्स हो फॉरेन कंट्री जे अंदरि जेको हो उन पुछा कई त तूं हिनखे कीअं थो सुञाणे। मां तो ॿुधायो त मां मुंहिंजो ई मुरीद आहे मुर्शिद आहे मां हुनजो मुरीद आहियां। चई हुनखे सम्झ में ॻाल्हि न आई। बहरहाल पोइ मुंहिंजे पाकिस्तान जो वॾो अमीर तरीन शख़्स आहे। पाण फरमायो अच्छा हा कंप्यूटर मौजूदु हो तस्वीरूं वग़ैरह सभु कुझु ॾेखारियूं। पोइ डॉक्टर फरमायो त तो वटि इहा तस्वीर कीअं आई। पाण फरमायो हाओ मां हर महीने रोज़े रसूल जी ज़ियारत करणु वेंदो हुअमि पर मूंखे ईमान जी दौलत नसीब न हुई। ईमान नसीब न हुयो। रसूल अल्लाह जी बारगाह में बार अर्ज़ु कंदुमि या रसूल अल्लाह हर शइ ख़ालिक़ काइनात अता फरमाई आहे। दौलत आहे मालो मिल्कियत आहे जाहो मनसब आहे औलाद आहे हर महीने तव्हांजी बारगाह में हाज़िर थियां थो सभु कुझु आहे बसि न आहे का शइ त ईमान जी दौलत नसीब न आहे। इहा शइ इन शइ जी कमी आहे। बिलाख़िर मुंहिंजी दुआ क़बूल थी अखि लॻी वई आका जन ज़ियारत फरमाई। हुज़ूर जन जे वक़्तु ज़ियारत कराई त हुकुम फरमायो त रोज़े रसूल जे साम्हूं केतिरा ई थंबा लॻल आहिनि। हुकुम फरमायो फलां थंबे जे बराबरि में तव्हां टेक लॻाए करे वेहो तव्हांजी हिते हिकिड़ो शख़्स ईंदो। ईअं टेक लॻाए मां वेठुमि मूंखे आराम अची वियो त उहो शख़्स आयो। पोइ हुन मूंखे कलमू बि पढ़ायो मुस्लमान कयो मुआरिद रखियो अगरि तव्हांजी मूंखे यादि अची वञे त पोइ मां तव्हांखे किथे ॻोल्हियां। उहो शख़्स ॿुधाए थो त उन जेको जवान शख़्स मूंखे मिलियो रसूल अल्लाह जे रोज़े जे बराबरि में त उन पंहिंजे खीसे मां तस्वीर कढी मूंखे ॾिनी ऐं उहा खणी करे पंहिंजी गाॾी में लॻाए छॾी आहे। फरमाई उहो ई शख़्स आहे। पाण फरमायो हा उहो ई शख़्स आहे। त उहो ॿाहिरि मुल्क वारो शख़्स डॉक्टर नबी बख्श खान बलोच खे ॿुधाए रहियो आहे मां इन शख़्स खे पीर साईं शाह मर्दा शाह जे लाइ फरमायो मां इन शख़्स खे रोज़े रसूल जे जंहिं वक़्तु हाज़िरी ॾिनोमि केतिरा ई मरतबा रोज़े रसूल में दाख़िल थींदे ऐं ॿाहिरि निकिरंदे मां इन शख़्स खे ॾिठो आहे।